जी नाज़रीन असां मौजूद आहियूं मेहरान हाईवे खां ॻोठ रहमतुल्लाह चांग लिंक रोड ते जेको उहो रोड आहे जेको मेहरान नेशनल हाईवे खां वठी वञे थो भंगू शहर मिलाए थो फोलिंग उन सां गॾोगॾु ही तालका नारा ताईं विचों सहूलियत जे हिसाब सां हीउ रोड जेको आहे सो उन हद ताईं पहुचे थो। हीउ रोड जेको आहे सो मेहरान नेशनल हाईवे खां भंगू बेंच ताईं मुकम्मल तौर ते टुटी चुको आहे ऐं हंधा हंधा खॾा पइजी चुका आहिनि जंहिं सबबु अचण वञण में सख़्तु मुश्किलात थी नज़र अचे ऐं ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि खे सख़्तु परेशानी में नज़र थी अचे। उन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन रस्ते जे ख़राबु हुजण जे सबबु हितां जे माण्हुनि खे सख़्तु मुश्किलात आहे। एमरजेंसी में हीअ जेके आहिनि से हॉस्पिटल वञण जे लाइ बि हिननि वटि का बि गाॾी कार या ॿी का गाॾी नथी अचे छो जो उनजो इहो चवणु आहे त तव्हांजो रस्तो न आहे तव्हां कंहिं वॾे रोड ते वठी अचो। जॾहिं हू वॾे रोड ते पहुचाए सघनि था मरीज़ खे त पोइ पहुची पाण बि खणी वेंदा छो जो हीउ जेको मसइलो आहे त रोड जे ख़राबु हुजण सबबु अचण वञण में सख़्तु मुश्किलात आहे ऐं हिननि जो जेको आहे सो गाॾियूं पंचर थी थियूं पवनि ऐं रोज़ु टायर मटाइणा पवंदा हुते हिन नंढे रोड लिंक रोड ते अक्सर मोटरसाइकिल हलनि थियूं छो जो वॾी गाॾी हिन ते नथी हली सघे। अचो त हिन ते ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खां इन जे बारे में रोड जे बारे में पुछूं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। असांखे ॿुधाइजो रोड जे बारे में त रोड जी कंडीशन छा आहे तव्हां कीअं ॾिसो रोड खे। सर रोड जी हालत तमामु घणी ख़राबु आहे। हिते रोड तमामु ख़राबु थी वियो इलाही टाइम खां वठी ख़राबु आहे न ठहे थो न कहिड़ा सां वटि अचरी ताईं आयो आहे न के वोट थियनि था वोट जे टाइम ते सभु अचनि था बाक़ी वोट जीअं गुज़रनि था वोटनि खां पोइ हिते न को केरु अचे थो न को छा हिते रोड जी तमामु हालत ख़राबु आहे ऐं रोड ॿार बच्चा अचनि वञनि था स्कूल जा टाइम थिए थो हिते एक्सीडेंट थियनि था अलाए छा थो थिए पोइ बि असां वटि हिते केरु अचण वारो ई न आहे। इलेक्शन दौरान तव्हां हुन सां ॻाल्हि ॿोल कई त रोड जी कंडीशन चयूं था इलेक्शन वारे टाइम में चवनि था बसि इलेक्शन गुज़रे इलेक्शन खां पोइ ईंदासीं तव्हांखे हर शइ ॾेई वेंदासीं जीअं इलेक्शन गुज़रे थी इलेक्शन खां पोइ केर बि असां वटि अचण लाइ तयारु न आहे। तव्हां छा मुतालबो आहे तव्हांजो? असांजो मुतालबो इहो ई आहे त असांखे रोड ठाहे ॾियनि ऐं रोड खपे ऐं हर सूरत में असांखे रोड ॾियनि। घणी तकलीफ़ आहे असांखे रोड खपे ऐं इलेक्शन जे टाइम वोट वठण लाइ सभु कोई अची वेंदो आहे बाक़ी रस्ते ठाहिण लाइ ॾटा ॾींदा आहिनि अॼु हिन साल ठाहींदासीं मथे महीने ठाहींदासीं सामान अचे पियो जो रस्ते ते आहे इहो कमु सही न आहे। बाक़ी असांखे रस्तो खपे ऐं ॿी ॻाल्हि त असांजी को एमरजेंसी थी वञे त असां एमरजेंसी में असां वटि का वॾी गाॾी अचण लाइ तयारु न आहे। असां हाणे एमरजेंसी में असां पंहिंजा माण्हू काॾे कयूं। तव्हांजो छा मुतालबो आहे? असांजो इहो मुतालबो आहे त असांखे रस्तो खपे रस्ते लाज़मी असांखे ॾिनो वञे वोट लाइ माण्हू अचनि था वोट वठी था वञनि रस्तो न था ॾियनि असांखे उन्हनि जे लाइ असांखे चऊं था असांखे रस्तो खपे। रोड जेको आहे टुटल आहे उन हवाले सां छा चवणो आहे? साईं रोड जी असांखे तमामु घणी तकलीफ़ आहे। रोड सॼो टुटियो पियो आहे एमरजेंसी में ख़ासि करे माना असांखे वॾी तकलीफ़ आहे जंहिंमें माना कंहिंमें कम ते माण्हू टाइम सां नथो पहुची सघे। अच्छा तव्हां मोटरसाइकिल ते अचो वञो था त तव्हांखे तकलीफ़ कोन थी थिए? असांखे तकलीफ़ वॾी तकलीफ़ आहे ख़ासि करे रस्ते ते गाॾी पंचर थी थो उन्हनि माना उहे टाइम सां हिते नथा पहुची सघनि। गवर्नमेंट खे अपील आहे त असांखे रोड रस्ता ठाहे ॾिए त उनजी महिरबानी। ताज़ा साल खनि थींदो आहे इलेक्शन दौरान तव्हां छा हिते ईंदड़ सियासतदाननि खे इहे रोड जे बारे में चयो या ॿियूं सहूलियतुनि जे बारे में? सियासतदाननि खे रोड रस्ते जो तमामु घणो चयोसीं उहो हर इलेक्शन में असांखे ॾटा ॾेई वेंदा आहिनि त रोड रस्ता ठाहींदासीं हिन वारे उहे साॻी ॻाल्हि करे वेंदा आहिनि जॾहिं महिल इलेक्शन थींदी आहे ओॾी महिल चवंदा आहिनि बाक़ी वरी असां लाइ वोटनि लाइ तयारु ई न हूंदा आहिनि न रोड रस्ता उन्हनि खे यादि हूंदा उन्हनि खे पंहिंजा वोट ई यादि हूंदा आहिनि जेके वठी वेंदा आहिनि। अच्छा तव्हां ॿुधाइजो तव्हां रोड जे हवाले सां तव्हां असांखे ॿुधायो। रोड कोन्हे असांजी गाॾी रोज़ु पंचर थी थिए 20 रुपया असांखे रोड नथा ठाहिनि वोटनि लाइ जेको बि अचे थो वॾी बाहूं ॿधे वोट असांखे ॾियो का सहूलियत न आहे असां वटि इहा हालत लॻी पई आहे वॾेरा हाणे जेका जेको पंहिंजो पेट था भरनि असां ग़रीबनि खे हिते रस्तो न रोड न का शइ नथा ठाहे। तव्हांजो छा मुतालबो आहे? असांजो मतिलबु त वॾेरा ईंदा हाणे असां घणे चकर चई असां थकी पिया आहियूं हाणे असां मथे केस कयूं था रोड रस्तो ठाहे ॾियनि त भला महिरबानी कनि त वरी वोटनि लाइ अचनि या त वोटनि लाइ न ईंदा। नाज़रीन हिते मौजूदु माण्हुनि जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधो ईंदड़ वेंदड़ माण्हुनि जो जेके तव्हां ॻाल्हियूं ॿुधो हिननि जो इहो चवणु आहे त रोड मुकमल तौर ते तबाह थी चुको आहे जंहिं सबबु असांखे
सख़्तु मुश्किलात पेश अचनि थियूं ऐं एमरजेंसी में बि असांखे ॾाढियूं ॾुखियाऊं पेश अची रहियूं आहिनि। असां आला अख़्तियारनि खां घुर था कयूं त जल्द खां जल्द ही रोड ठाराए ॾिनो वञे। हालांकि इलेक्शन दौरान बि असां काफ़ी दफ़ा ईंदड़ इलेक्शन दौरान वर्क ते ईंदड़ सियासतदाननि खे इहो बि चयो त सभ खां पहिरियों तरजीह ते असांखे ही रोड ठाराए ॾिनो वञे जीअं असांजो अचु वञु सही नमूने सां थी सघे। कैमरामैन वसीम सां गॾु अलीबख्श चांग, सोच टीवी, फैज़गंज।